ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं अवां सां गडाप मां, जिथे के इलेक्ट्रिक इंतजामिया गडाप जे 300 ॻोठनि जी बिजली 10 ॾींहनि खां बंदि करे छॾी आहे। बिजली बंदि हुअण सबबि ॻोठनि में पीअण जो पाणी अणलभ थी वियो आहे, जॾहिं त वाटर सप्लाई बि बंदि थी विया। ॻोठाणनि पारां कलेक्टर ख़िलाफ़ सुभाणे खां तहरीक जो ऐलान कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया गडाप मां। के इलेक्ट्रिक इंतजामिया गडाप जे 300 ॻोठनि जी बिजली 10 ॾींहनि खां बंदि कई आहे। बिजली बंदि हुअण सबबि ॻोठनि में पीअण जो पाणी अणलभ थी वियो आहे। वाटर सप्लाई बंदि थी वई आहे। ॻोठाणनि पारां कलेक्टर ख़िलाफ़ सुभाणे खां तहरीक जो ऐलान कयो वियो आहे। गडाप मां ख़बर आहे, जिथे के इलेक्ट्रिक इंतजामिया गडाप जे 300 ॻोठनि जी बिजली 10 ॾींहनि खां बंदि करे छॾी आहे। बिजली बंदि हुअण सबबि ॻोठनि में पीअण जे पाणी जो बहरान पैदा थी वियो आहे। वाटर सप्लाई बि बंदि थी वियूं आहिनि। ॻोठाणनि पारां के इलेक्टर ख़िलाफ़ सुभाणे खां तहरीक जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे गडाप मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मंज़ूर सोलंकी। जी मंज़ूर, छा तफ़सीलात आहिनि, ॿुधाइजो। जी, गडाप सिटी में के इलेक्ट्रिक इंतजामिया गडाप जे 300 ॻोठनि जी बिजली 10 ॾींहनि खां बंदि करे छॾी आहे, जंहिं सबबि ॻोठनि में पीअण जो पाणी अणलभ थी वियो आहे। वाटर सप्लाई बंदि थी वियूं आहिनि। के इलेक्ट्रिक इंतजामिया ख़िलाफ़ ॻोठाणा जेके आहिनि घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि। गडाप जे ग्रिड स्टेशन जे साम्हूं जेको आहे, के इलेक्ट्रिक जे साम्हूं जेको आहे, ज़मींदारनि इलाही बख़्श वाडेलो, रऊफ़ जोकियो, अकबर जोकियो, रशीद बलोच, हाजी गफ़ार गबोल ऐं ॿियनि जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ दायूं कयूं आहिनि। हिन जो चवणु आहे त असांजे ॻोठनि फ़कीर मोहम्मद ॻोठ, मोहम्मद साईं रखियो, कादू जोकियो ॻोठ, मुरीद जोकियो समेत 300 खां वधीक ॻोठ आहिनि जिन जी बिजली कटी वई आहे। कुंगर बख़्श, गबोल ॻोठ, सोराब ॻोठ ऐं ॿियनि ॻोठनि जी बि बिजली कटी वई आहे। हिननि जो चवणु आहे त जेको आहे ज़िला इंतजामिया फौरन नोटिस वठी ऐं के इलेक्ट्रिक जी इंतजामिया ख़िलाफ़ जेको आहे सख़्त कार्रवाई करे ऐं ॻोठनि जी बिजली बहाल करी वञे। जी ठीक है, महिरबानी मंज़ूर अपडेट करण लाइ।